ॿ महीना अॻु SSP सखर आॾो हथियार फिटा करे पाण खे कानून हवाले कंदड़ कंदरकोट जे दुरानी महर कचे जो पाण खे बादशाह सॾींदड़ 174 केसनि में रुपोश घुर्बल 1 करोड़ इनामी याफ़्ता बदनाम ज़माना भियो गैंग जो मुख्य सरबराह बदनाम ज़माना दाड़ियल खादू उर्फ खादम भियो खे सरकारी प्रोटोकॉल में सिविल कोर्ट जे अदालत में पेश कयो वियो। सिविल कोर्ट जे जज 174 जे मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल बदनाम ज़माना दाड़ियल खादू उर्फ खादम भियो खे 14 ॾींहं जी रिमांड ते जज पारां जवाबदार खे शिकारपुर जे सेंट्रल जेल मोकिलियो। पुलिस मूजिबि त बदनाम ज़माना दाड़ियल खादम उर्फ खादम भियो पुलिस एहलकारनि जी शहादतनि अगवा भताखोरी दहशतगर्दी समेत ॿियनि संगीन वारदातनि जो मुख्य जवाबदार आहे। जवाबदार खे सिविल कोर्ट में 174 केसनि मां 6 केसनि जी ॿुधणी जी लाइ पेश कयो वियो आहे। बदनाम ज़माना भियो गैंग जो सरबराह खादू उर्फ खादम भियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे ख़बर नाहे त मूं मथां एतिरा केस कीअं दाख़िल थिया आहिनि। हुन दावा कई त कुझु केस बिरादरी जे क़बाइली झेड़नि जे आड़ में बेगुनाह दाख़िल कराया विया आहिनि। पुलिस एहलकारनि जी अगवा ऐं शहादतनि भताखोरनि फुरलट समेत ॿियनि केसनि जी तरदीद करियां थो। सरेंडर थियल खादम उर्फ खादम भियो जो चवण त जराइम जी दुनिया खे छॾे पुरअमन तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। ॿारनि खे तइलीम ॾियणु ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल संवरण जी कोशिश। हुन ॿियनि कचे जे ॾुआरनि खे मशवरो ॾींदे चयो त सरेंडर पॉलिसी मां फ़ाइदो वठी पाण खे रुपोश वारी ज़िंदगी गुज़ारण खां बचायो, पंहिंजी ॿारनि जो मुस्तक़बिल संवारियो। केसनि जो इल्मु न आहे असांखे, केतिरा ई बि आहिनि केसनि जो इल्मु न आहे। अॼु तव्हां पेश थिया हो, कहिड़ी नियत सां पेश थिया हो? पंहिंजे माज़ी खां तौबा कई तो जेके ॾिसो न हाणे हिन वक़्तु जेका पॉलिसी आहे उहा असांजी भलाई में आहे। असां पॉलिसी आधार असांखे उमेदु आहे असांखे कोर्टनि में इंसाफ़ मिलंदो। असां इन हिसाब